THN News। वॻण जे यूसी यारेदेरो जे ॻोठ कंबरकोट में सालनि खां वठी को बि तरक़ियाती कमु न थी सघियो। रहवासी जदीद दौर में बि पत्थर जे ज़माने वारी ज़िंदगी घारण ते मजबूर बणियल। चूंडियल नुमाइंदनि ॻोठाणनि जी का बि सार न लधी। मुख्य रोड जी मरमत लाइ आयल पत्थर केतिरे ई अरसे खां रोड ते पयल हुअण करे हादसा मामूल बणिजी विया। तरक़ियाती कम कराइण लाइ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन नदीम मुगेरी, शफ़ी मोहम्मद, वक़ार अमजद ऐं ॿियनि साफ़ अॻियां धाईंदे चयो त कंहिंखां पुछो असांजो ॾोह कहिड़ो आहे। ही असांजो कंबरकोट मुगेरी जो रोड जो हालात ही आहे। 30 साल थी विया आहिनि असां सरदार रईस भोतारनि खे वॾेरनि खे असां वोट ॾिनोसीं। 30 साल थी विया त कंबरकोट जो रोड हे आहे। 5 सालनि खां पोइ ईंदा आहिनि इलेक्शन जे टाइम वोट वठी वरी वेंदा आहिनि त वरी लभंदा बि न आहिनि। असां सां ज़ुल्म आहे, न बिजली आहे। 5 साल असांजे ॻोठ में न बिजली आहे, न लाइट आहे, न नाली सहूलियत आहे, न खिचियूं। उहे सभु ॻाल्हियुनि खे छॾियो। पहिरियों हे रोड जो ॻाल्हि खे वठो त कंबरकोट जो रोड जो तबाह लॻो पियो आहे, तबाह करे छॾियो आहे सरकारनि। चूंडियल नुमाइंदनि खे असां सिर्फ़ इलेक्शन वक़्तु ई अज़ीज़ हूंदा आहियूं। बाक़ी चूंडुनि खां पोइ केरु मरे या बचे खेनि को बि फ़र्क़ु नाहे पवंदो। ॻोठ में के बि तरक़ियाती कम नाहिनि कराया विया। रोड जी मरमत लाइ आयल पैसा ठेकेदार हड़प करे रोड मथां पत्थर लाइ गाइब थी वियो आहे। पत्थर रोड मथां पयल हुअण करे हादसा मामूल बणियल आहिनि। ॻोठाणनि MNA आमिर मक्सी ऐं MPA बुरहान चांडियो ऐं ॿियनि वसा वारनि खां मुतालबो कयो आहे त संदनि ॻोठ में तरक़ियाती कम कराया वञनि ऐं रोड जो कमु मुकमिल करायो वञे।